नालो छा थो रखे चवेस तो त नालो थो रखा तुझो हुर्र। छा नालो रखीसे छा छा रखीसे ठीक आ नालो रखी उन जे अमड़ खे ॼण ॻाल्हि ॿुध हिकिड़ी वसियत थो तोखे कयां। जॾहिं तुंहिंजो बच्चो जवान थिए जॾहिं तुंहिंजो बच्चो जवान थिए उन बचड़े के हिकिड़ी ॻाल्हि यादगिरी सां ताक़ीद सां ॿुधाइजां ओ मुंहिंजा बचड़ा ओ चवंदो जी अम्मा चइजांसि बचड़ा यादि रखी छॾिजां कॾहिं बि को उञायल काफ़िलो आलो अचई त उन जो पाणी कॾहिं न रोकिजां। दुआ हुसैन जी सां नालो उन यार पाण रखियो आहे उन जे अमड़ खे वसियत थी रही आहे। मां पुछंदी आहे सुणा इहो छो पाण फरमाइनि था जॾहिं बचड़ो तोखां सवाल करे अम्मा इहा वसियत छो थी करी उन खे जवाब ॾिजां इन करे थी वसियत कयां उञारा आया हा पाणीअ जा उञारा आया हा पाणीअ जे एवज़ तो जहिड़ो दिलबर तोहफ़ो ॾेई विया हुआ इन करे थी चवे तूं पाणीअ जे एवज़ मिलियो आहे इन करे पाणी कंहिंजो बंदि न कजां। ॻाल्हि थी वई ॼमी वियो जवान थियो अचे जॾहिं मैदान करबला जो पियो सजे तो यज़ीद जो पहिरियों सिपह सालार हुर्र बणिजी अचे पियो मुंहिंजे सुहिणे हुसैन जे काफ़िले खे रोके अर्ज़ कंदो आहे सुहिणा ॻाल्हियूं बथई आहे यज़ीद जी बैयत कर या सोना जंग लाइ तयार थी मुंहिंजो दिलबर हुसैन मुर्की फरमाईंदो आहे अञा करबला जे मैदान में न पहुता आहिनि मुर्की फरमाईंदो आहे घटि में घटि तूं त ईअं न चओ तूं त ईअं न चओ तूं त असांजो हई अचण वारो हई उन महिल त हुर खे ॻाल्हि सम्झ में कान ईंदी आहे पर जॾहिं करबला जो मैदान सजजी ईंदो आहे ओ मुंहिंजा दोस्त 7 8 9 10 मुंहिंजे महबूब जे बचड़नि जो जॾहिं पाणी बंदि कयो वेंदो आहे दुनिया जा कारी ॾिसो दुनिया जा हाफ़िज़ ॾिसो रमज़ान शरीफ़ में ॾींहं जो रुॻी रोज़ा रखंदा आहिनि मग़रिब खां पोइ खाई 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 माशाअल्लाह गंज खाई वेंदा आहिनि पर पोइ बि क़ुरान पढ़ंदा आहिनि त भुलबा आहिनि हब कंदा आहिनि लेकिन वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन तुंहिंजो क़ुरान करीम सां प्यार आहे 3 ॾींहंनि जो न पाणी आहे न खाधो आहे पर मुंहिंजो हुसैन जे ज़ुबान ते क़ुरान जी तवारा अहिड़ी तवारा जो दुनिया जा कारी कुरान पढ़ी कुरान ते नाज़ कंदा मगर जॾहिं मुंहिंजो हुसैन कुरान पढ़ंदो आहे त कुरान मुंहिंजे हुसैन ते नाज़ कंदो आहे। छाजे करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन करे जो मुंहिंजो दिलबर हुसैन ऐं कुरान करीम जी पाण में घाटी यारी कहिड़ी यारी आहे घाटी यारी आहे बचपन जी यारी आहे तोखे भी बचपन जो यार प्यारो आहे मूंखे भी बचपन जो यार प्यारो आहे मुंहिंजे दिलबर हुसैन खे भी बचपन जो यार प्यारो आहे अल्लाह जे पाक क़ुरान खे भी बचपन जो यार प्यारो आहे। तूं चवंदे त कीअं बचपन जी यारी कीअं मां शार्ट करे तोखे अॻिते वधी हलां अञा मूंखे अॻिते तोखे घणो ॿुधाइणो आहे जेसीं तूं पाण थकिजी न पवंदे तेसीं मां भी मुड़ण वारो न आहियां छो त सॼण साईं जे दर जो अदना ग़ुलाम अजीजा ने मन ओ मुंहिंजा दोस्त अजीज मां तोखां थो पुछां क़ुरान करीम जूं कॾहिं आयतूं लथियूं आहिनि क़ुरान करीम जा कॾहिं रुकू लथा आहिनि इहे लहंदा काथे हा जो सीने मुस्तफ़ा ते लहंदा हा हिकिड़े ॾींहं में कोन लथा साल में कोन लथा 2 सालनि में न 23 सालनि जो अरसो क़ुरान इन सीने ते लहंदो रहियो मुंहिंजो इमाम हसन ऐं हुसैन भी इन सीने ते लेटंदा रहिया यानी कुरान जी रहाइश भी उन जगह ते दिलबर हसन हुसैन जो लेटन भी उन जगह ते खेडन भी उन जगह ते कुरान हसन हुसैन गड नंढा थी वॾा पिया थियनि काथे जो सीने मुस्तफ़ा काथे नंढा थी वॾा थिया ॻाल्हा सीने मुस्तफ़ा ते कुरान भी उते आ इमाम हसन हुसैन भी उते आ कुरान जा जलवा भी उते कुरान जो नूर भी उते कुरान जो ज़हूर भी उते कुरान भी उते आ त कुरान वारा भी उते हने
इहो ई सबबा जो मुझे मदीने जे मीर फरमायो पशयूं छॾियो थो वञाव हिकिड़ो क़ुरान छॾियो थो वञाव ॿियो मां मुस्तफ़ा पंहिंजी आल छॾियो थो वञाव ये न क़ुरान करीम खां परे थी जो न मुझे आल खां परे थी जो क़ुरान करीम अल्लाह जे ज़ात जे लाइ आसमान ते टंगियल रसीअ जे बराबर आहे मुझे महबूब जा बचड़ा उन्हनि जे दामन में हथ विझंदो उहे तव्हांखे न रसीअ जे ज़रिए पंहिंजे करीम रब ताईं पहुचाए छॾींदा जन जी एतिरी घाटी यारी हुई पाण में उहे हिक ॿिए खां अलॻि थींदा ॻाल्हि ॻाल्हि अलॻि थींदा पोइ तूं कीअं थो चवीं त हीअ ॻाल्हि बि क़ुरान में ॾेखार हीअ ॻाल्हि बि क़ुरान में ॾेखार ओ ॾाहो थी मुस्लमान ॾाहो थी ईअं न चओ त मुस्तफ़ा जो शान क़ुरान में ॾेखार हसनैन करीमैन जो शान क़ुरान में ॾेखार ओ चरिया कॾहिं गौर कयो अथई क़ुरान करीम जे मथां ख़ासि करे इन पंजतन पाक जे मथां कॾहिं गौर कयो अथई जॾहिं आयत मुबाहिला जेका आहे जॾहिं उन यहूदन ऐं मुंहिंजे आका जे दरमियान में बहस मुबाहिसो थींदो आहे ॻाल्हि हिते बीहंदी आहे त सुबुह जो रब जो हुकुम थियो त हबीब चमी तव्हां पंहिंजा बच्चा वठी अचो पुट वठी अचो मां पंहिंजा वठी अचां तव्हां पंहिंजूं न्याणियूं औरतूं वठी अचो मां पंहिंजूं औरतूं वठी अचां पाण बि अचो मां बि अचां त गौर कर जॾहिं काफ़िलो वञे थो पियो काफ़िले जो अंदाज़ कहिड़ो आहे काफ़िले जो अंदाज़ कहिड़ो आहे हिकिड़े पासे इमाम हसन हिकिड़े पासे इमाम हुसैन दरमियान में मुंहिंजो मदीने जो साईं आहे मदीने वारे घोट जे पोयां ख़ातून जन्नता केरा गला केरा उन जे पोयां अलीउल मुर्तज़ा ख़ातून जन्नत दरमियान में छो आहे इहो ई त राज़ आहे ख़ातून जन्नत दरमियान में छो आहे करीम रब न पियो चाहे त मां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़ीअ जो पैर ज़मीन खे बि मालूम थिए हबीब पहिरीं कदम तव्हां रखो उन जे मथां ख़ातून जन्नत रखे उन जे मथां अलीअ जो कदम हुजे ज़मीन वारा ॾिसनि त मुस्तफ़ा जो कदम आहे अर्श वारा ॾिसनि त अलीअ जो कदम आहे ज़मीन वारा ॾिसनि त मुस्तफ़ा जो कदम अर्श वारा ॾिसनि त अलीअ जो कदम ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा मां ख़ुदा नथो चाहियां त तुंहिंजे बचड़ीअ जो कदम बि दुनिया जे एॾो आशना थिए इहो ई हक़ीक़त आहे इहो ई राज़ आहे जो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अंबिया त तमामु हूंदा उन्हनि जूं न्याणियूं बि हूंदियूं उन्हनि जा बचड़ा बि हूंदा मगर ऐलान कदो मुंहिंजो करीम रब ओ जिब्राईल जिहरब जलील ऐलान करे कायनात के चो ओ मशर जे मैदान में आयलो सभई पंहिंजा कंध हेठ कयो सभई पंहिंजा कंध हेठ कयो मुंहिंजा करीम रब कहिड़ो हुकुम ऐलान थींदो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम जी बचड़ी पुलिस रात तां गुज़रण वारी आहे जेका मुंहिंजे ख़ुदा खे एॾी प्यारी आहे जेका मुझे अल्लाह के दी प्यारी एतरी मुझे महबूब मुस्तफ़ा के भी प्यारी मुझे कोन जे बचड़न सा प्यार कदो उन लाइ हिते भी बहारी त हुते भी बहारी गाल समझ में आई है न कि सुकर बलवारन जो तबुधी अज अखड़न आब बहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिरत सही जन दीन नाने जो बचायो किसो कर बलवारन जो तबुधी अज अखड़न आब बहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिरत सही जन दीन नाने जो बचायो हुई लाडुल मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न तेज सवारी हा अज शहर मदीनो छॾे बचड़न वञी कर बल खे त वसायो
केॾा सूर ऐं सख़्तियूं सिरत सही जन दीन नाने जो बचायो हिकु रेत ततल ऐं वारी हुजे ढुक पाणी अलाहू प्यासा हुजनि केर आबे कौसर जा जे मालिक आबे कौसर जा जे मालिक कैद किस्मत तनखे करायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिरत सही जन दीन नाने जो बचायो दीन जो कदर पुछणो अथई त मुंहिंजे हुसैन खां पुछ दीन जो कदर पुछणो अथई त अबू बकर सिद्दीक खां पुछ दीन जो कदर पुछणो अथई त उमर फारूक खां पुछ दीन जो कदर पुछणो अथई त उस्मान ज़िन्नूरैन खां पुछ दीन जो कदर पुछणो अथई त मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर खुदा खां पुछ दीन जो कदर पुछणो अथई त तलहा ज़ुबैर खां पुछ दीन जो कदर पुछणो अथई त सुहिणे बिलाल खां पुछ दीन जो कदर पुछणो अथई त करबला जे सरज़मीन खां पुछ त दीन जो कदर छा थींदो आहे दीन जी कुर्बानी छा थींदी आहे जेकॾहिं सभु कुझु समझ में न अचई त भला पोइ मुझे हुसैन जो कदर पुछणो अथई त कंहिं आशिक चयो खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की खुदा से पूछ लो खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की और मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की फरिश्तों से पूछ लो क्या अजमत है हुसैन की अमड़ घर जो कम कंदी ही त हिंदोरो लोडण ला केर ईंदो हो छो आसमान जा फरिश्ता ईंदा फरिश्तों से पूछ लो क्या अजमत है हुसैन की नमाज करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की फूलों से पूछ लो क्या खुशबू है हुसैन की अगर फिर भी यकीन न आए जाओ जाके पलीत यजीद से पूछ लो क्या ताकत है मेरे हुसैन की दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मोहम्मद का मदीना बना दिया दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया हर जर्रे को नजफ का नगीना बना दिया हर जर्रे को नजफ का नगीना बना दिया वह मेरा हुसैन तूने तो मरने को भी जीना बना दिया अजीजाने मान दीन जो कदर मुझे हुसैन खां पुछ वॾनि जी मिल्कियत हुई केर केर संभालींदा आहिनि जहिड़े तहिड़े जे वस जी ॻाल्हि है ॻाल्हि कर जहिड़े तहिड़े जे वस जी ॻाल्हि है लुटाईंदा घणा आहिनि खपाईंदा घणा आहिनि पर संभालींदो को आहे हाणे तोखां थो पुछां जेको संभालींदो आहे उनखे मुआशरे में छा चइबो आहे ॾाढो सोभर आहे ॾाढो समझदार आहे ॾाढो इज़त वारो आहे वॾनि जी दौलत खे कीअं संभाले रहियो आहे पोइ साॻी ॻाल्हि अथई मुंहिंजा दोस्त अॼु बि दीन खे उहो प्यार कंदो दीन ते उहो हलंदो जेके मुंहिंजे हुसैन जी दौलत खे संभालण जो शौक़ु हूंदो मुसलमान असांजी अजीब मुसलमानी मुझे हुसैन सुहिणे जो पैगाम मुझे दिलबर हुसैन उही पंहिंजे नाले जे लाइ सिर्फ़ पंहिंजो नालो ॾेखारण जे लाइ हीअ क़ुर्बानी कोन ॾिनी पंहिंजे नाने जो दीन बचाइण जे लाइ क़ुर्बानी ॾिनी सिर सजदे में आख़िरी टाइम ते बि रखियो या न तीर नेज़ा लॻल हा सिर सजदे में हुयो ओ अली अली करण वारा मां तोखां सवाल थो पुछां कि उन हमरा ठोड़ो ॾिसी रोड ते पुछीस ठोड़ छो कई अथई ईद जे ॾींहुं बा ख़ैर त थई चवंदो ॻाल्हि न पुछ छो नेठि ॻाल्हि त कर चई बसि मुंहिंजे महबूब जो ठोड़ कराई त मूं बि ठोड़ कराए छॾी छो चई मूंखे जंहिंसां प्यार आहे उहो ठोड़ो त मां बि ठोड़ो
वरी बे के ॾिसो कारा कपड़ा ए मिया ख़ैर त थई ईद जे मौके ते कारा कपड़ा को मसालो आ छा चे मसालो कुछ भी कोने ॾिसी कोन खुश लगो पियो हां तो कारा कपड़ा छो पादा थई कि मुझे यार कारो वेस कयो त मु भी कारो वेस याने दुनिया जो खिलण वाला खिल घट सोच दुनिया जो दस्तूर आ जैसा प्यार हुंदो आ तो उन प्यार जी निशानी इहा है तो उन जे हर अदा सा भी प्यार हुंदो जैसा प्यार हुंदो आ उन जी हर अदा प्यारी हुंदी आ जे सच्चो हुसैनी आही ऐं सच्चो अली जो हुबदार आही त मुझे अली जी विलादत भी खुदा जो घर रात शहादत भी खुदा जो मुझे अली जी विलादत भी खुदा जो घर आ तो शहादत भी खुदा जो घर आ मुझे अली जो सच्चो आशिक ही तो तुझो उथण भी खुदा जे घर में हुजे तो सुमण का पहिरीं भी तुझी हाज़िरी खुदा जे घर में हुजे ओ केड़ो आशिक आहे आशिक तुझो हां बाकी चमण उन जो वठंदसि जेको तुझो मुखालिफ हूंदो चो जड़े हल हल कचड़ू सुञाणी तो तू मुनाफिक है सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से सच चे यार रुसे तो कोई रुसण दे हणी दीदे जे वार खुसे तो खुसण दे परवा निश्ता सच चेबो मां तहां का तो पूछा जे करे दावा कया तो मुझो ही मियां मोहम्मद अली दोस्ता मां हिन जो आशिक हां पर कया ओहो जेको हिन जो मुखालिफ करे कया ओहो जेको हिन जो मुखालिफ करे तो मां यार हिन जो या हिन जे मुखालिफ जो ओ मुसलमानो छा थी वियो अथव ॿुधायो 9 ऐं 10 मुहर्रम ते 9 ऐं 10 मुहर्रम ते हसनैन करीमैन जे उन खीमन में छा हुयो जो ज़िक्र खुदा ऐं ज़िक्र मुस्तफ़ा हुयो हसनैन करीमैन जे खीमन में छा हुयो कुरान करीम जी तवार हुई मुझे मुस्तफ़ा जे दुरूद जी तवार हुई मां तोखा तो पुछा उहा आखिरी घड़ी उहा आखिरी सुबह भी मुझे सुने हुसैन पंहिंजी निमाज मुंहिंजा दोस्त अजीज जमायत सां पढ़ी ऐं पढ़ाई आ उहा आखिरी निमाज जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अजीजो जेॾो केॾो सभु कुझु थी चुको पर पोइ बि मुंहिंजे हुसैन अर्श ॾे निहारे छा चयो मौला राज़ी हई राज़ी हाँ राज़ी हई तो हाणे मां सजदे में थो वञा राज़ी हई तो मां हाणे ॿिया लॻा काॾे थो वञा केर वियो सजदे में चो मुंहिंजो दिलबर ॿिया लॻा केर वियो उहो मुंहिंजो दिलबर हुसैन पंहिंजे ज़िंदगीअ में त दीन जे लाइ छा छा करे वया पर सदन जो सिर मुबारक भी नेज़े ते वञी रहियो आ रस्ते में मैल परे रस्ते खां हिकिड़ो ॻोठ हिकु बख़्त वारी कुराड़ी आ पंहिंजे घर में अचानक निकिरी ॾिसंदी आ त रस्ते जे मथां नूर जी बरसात वसी रही आ कहीं जमाने में छा कहीं जमाने में खातून जन्नत जे घर जी नौकरानी रही आ कहीं जमाने में उन जे दर जो पानी पीतो आ उन घर जो खबरूं रखंदी आ इहा नूर जी बारिश इहे नूर जूं लाटूं तॾहिं वसंदियूं आहिनि जॾहिं अल्लाह जी रहमत ख़ास हूंदी आ दिल में ख्याल कई रस्तो आ काफिला ईंदा हन अॼु को अहिड़ो काफिलो अची रहियो आ जंहिंजे मथां मुझे खुदा जी रहमत ख़ास वसी रही आ गरीब आ घर में ॿियो कुझु कोन्हे को इन काफिले जे ख़िदमत लाइ निकिरंदी आ आही त अजनबी काफिलो ख़बर नाहे कंहिंजो आ पर इहो ॼाणा थी छो त हसनैन करीमैन जे घर जी नौकरानी रही हा इहो ॼाणा थी इहा रहमत निशानी आ त इहो काफिलो खुदा ऐं मुस्तफ़ा जे इश्क वारो आ घर में गोली कुछ को न थो लभे रातों की सुकल मानी जा टुकड़ा लधा कुछ भी बियो को न हो बकरी का नहीं जो खीर दुहे गहू को नहीं जो खीर खणे पानी मशकीजा मा खयो थे पानी भी खयो थे ओहे सुकल मानी जा टुकड़ा भी खया थे दिल चाती चे नियत कहिड़िया इन मानी के पानी में विझंदी थी वञा काफिले में मता को घणो बुखारो
हुजे ऐं उम्र जो कुराड़ो हुजे ये सुकायल सोली मानी करे ॾियांसि मन ओ खाए त इन रहमत जे सदके मुंहिंजो नालो बि रब इन जे ग़ुलामन में लिखी छॾे। नियत करे घरों निकती पानी में मानड़ी विझी ऐं पानी खणी निकती आ। वाह वाह हो गुलाम नबी महेसर मरहूम ते अल्लाह जो रहमत हुजन। पांजे वक्त में उन हिकिड़ो शेर चयो हो कहिड़ो जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो उन जो रूह बे कैसा कदह भी कोन रलबो जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो जंहिंखे जिथे मज़ो मिले जंहिंखे जिथो वंडड़ो मिले हो मुझे मुस्तफा करीम जे बचड़न जे घर जी खैरात वरतल थस गालियों बुधड़ियों थस निकती आ रस्ते में जिया करीब ईंदी वने ते रहमतन जो वस्कार अजीब आ जिया वेझो आई आ ओ काफिले वारा बीहो त सही इसे त काफिलो अजीब आ काफिलो अजीब आ औरतूं उठन ते सवार बिना कजावन जे अग्या सिर नेज़े ते समझ में कुराड़ीअ के कुछ न थो अचे डोड़ी पेरी वनी उन पाक सिर दे निहारी दिया जे जे चेहरे जे नूर जूं लाटूं अर्श सां गढियूं पयूं हूंदियूं हने सुञाणी न थी सके पुछंदी आ काफिले वारो ॾियो त ख़बर ही कहिड़ा शहज़ादा काफिले वारा जवाब ॾींदा आहिनि हे बाग़ी असां हुकूमत वारा असां यज़ीद जा पोइ लॻा हे बाग़ी चवंदी आ ठीकु आ थोरो पोइ ते मोटंदी आ जीअं जो सुणी साण ज़ैनब ते नज़र पवंदी आ निहारी दिया निहारे चवंदी आ ओ दाचीअ ते वेठल खुदा जो वास्तो थई हिकड़ी गाल त मूंखे ॿुधा सुणी ज़ैनब साण चवंदी आ साण छा थी पुछी चवंदी आ जेकर मूंखे खुदा न भुलाए जेकर मूंखे खुदा न भुलाए त तुंहिंजे हमशिकिल मां न्याणी सुहिणे अलीअ जे घर में ॾिठी हुई जेके ख़ातूने जन्नत खेॾाईंदी हुई छा तूं उहा त नहीं छा तूं उहा त गला गला मुसलमान जेॾी महिल न ज़ुल्मन जे सतायलनि खे रस्ते में केर पंहिंजा अबाणा यादि ॾियारे ऐं उहा बि हिकु न्याणी हुजे आज़माइणो अथई त कंहिं न्याणीअ खे केॾी महिल उन जा अबाणा यादि ॾियार त कीअं था उन जा नीर टिमी पवनि अबाणा अबाणा थींदा आहिनि अबाणा पुटनि खे बि यादि हूंदा आहिनि दोस्त पर अबाणा जिन न्याणीअ खे यादि हूंदा आहिनि तीअं कंहिंखे बि यादि कोन हूंदा अज़ीज़ान मन तारीख़ पढ़ी ॾिसो त सुहिणी साइण ज़ैनब जीअं वापसि मदीने मोटी सॼी ज़िंदगी थधो पाणी न पीता जेॾी महिल थधो पाणी आॾो ईंदो हो करबला जी यादि ईंदी हुई पंहिंजा भाइर पंहिंजा बचड़ा यादि ईंदा हुआ मुसलमान उन कुराड़ीअ निहारे पुछियो त ख़ुदा न भुलाए ओ ॾाचीअ ते सवार साइण तूं उन घराणे जी त नाही त साइण ज़ैनब जे अखियुनि में लुड़क लड़ी चई पुछण वारी तूं छा थी पुछी तो त मुंहिंजे ज़ख़्मनि खे ताज़ो करे छॾियो तो त उन अमड़ जो मूंखे यादि पकी ताज़ी कराए छॾी जेका अमड़ मूंखे त खेॾाईंदी पर अॻियां जेको शहज़ादो हुजे इहो शहज़ादो त मुंहिंजे सुहिणे नाने नबी पाक जे कुलनि ते सवारी इन मुझे सुहिणे शहज़ादे भाइड़ खे त मुंहिंजा मदीने जा मीर पंहिंजे कुलनि तां कोन लाहींदा हुआ कुलनि ते वेहारे सहाबा खे चवंदा हुआ निहारियो सहाबा चवंदा हुआ त सवारी केॾी सुहिणी आहे मुंहिंजो दिलबर महबूब चवंदो हो त सवारी त सुहिणी आहे पर निहारियो त सवार बि केॾा न सुहिणा
ओ मुझा दोस्तों पोहा कुराड़ी तरह करे चलिया ओ जालिमो तवां ते खुदा जी लानत हुजे मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न सा ही कलू अजीजा ने मान जेके खुदा या समझ दींदो आ जेके मुझो खुदा हिदायत दींदो आ दुनिया जी तारीख गवाह आ अग्या हिकड़ो मजूसी आ उन भी सागी कंडीशन ॾिठी त जवान त अचे थो पियो सिर त नेज़े ते पर रहमत जो वस्कार आ जी तोरे तो ज़बूर और इंजील पढ़ियो आ यह निशानी तो अल्लाह जे आशिकन जी आ ओ यजीदियो ये छाहे जो बागी है जे भला बागी सही अजो की रात यो सिर मुबारक मुखे जेके तहां बागी था जो मां मुसलमान त आहियां तोरे तो ज़बूर और इंजील पढ़ियो आ उन जे तालीमात मुताबिक जे चेहरे में इहो नूर हुंदो आ ओहो बागी न हुंदो आ पर हो जन्नत जो आदि हुंदो अजो की रात इहो सिर मुखे ॾियो न ॾींदासीं जी सौदो कयो छा खपे अजो की रात अजीज दोस्तो आहे त मुसलमान कोन राहिबा यहूदिन जो अगवाना 10,000 दीनार उन ज़ालिमन खे ॾींदो आ यजीदन खे ॾींदो आ पैसे जा लालची हा कंहिंजा लालची हा पैसे जा लालची हा मुझे सुने महबूब जे बचड़े जो सिर मुबारक घर में खणी ईंदो आ पानी सां साफ़ कंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ए साफ़ करण जी कोशिश कंदो आ का ताक़त हूंदी आ जंहिंजे हथड़े खे पोइते कंदी आ त न ही शहीद आ हिन जो खून न कोशिश कंदो आ त साफ़ कयां हथड़ो कम न कंदो आ पक समझी वेंदो आ त ही उहो जवाना ही उहो जवाना जेको जन्नत जे जवानन जो सरदार आ सॼी रात आॾो रखी करे अर्श ॾे निहारींदो आ अदब कंदो आ मुंहिंजा दोस्त सॼी रात वेही रब खे चवंदो आ मौला ही जेको महबूब मुंहिंजे अंगण ते आंदो अथई अॼु इन जे सदके मूं ते करम फरमा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं जो मोटंदो आ कंहिंजे सिर खे रखी कंहिंजो अदब कई मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे बचड़े जे सिर जो अदब कयो अथई बीमार ज़ैनुल आबिदीन ते जीअं नज़र पवंदी आ थोड़ी कदमनि में किरी चवंदो आ सुहिणा मूंखे कलमो पढ़ाए मां तव्हांजे नाने जे उम्मत में दाख़िल थी वञा मुझे दिल पर हुसैन जो त सिर मुबारक जिथा लॻंदो आ काफरन के कलमा पढ़ाईंदो वेंदो आ ओ मुसलमान दुनिया ॾिठो लखे यजीदी बची विया लेकिन आले रसूल मां त हिकिड़ो ज़ैनुल आबिदीन हुयो बीमार होयो लेकिन अज 1400 साल गुजर जे बावजूद दुनिया ते नजर फिरा तो यजीदी तो के गोलियां भी कोन लभदा हा आहिन जरूर पर बिरन में इए छुपिया वेठा हन जिया को बाज को छपदो आ त मत बाज जी नजर पवे ऐ मुखे छटे खणी वने यजीदी अज भी मौजूद जरूर आहिन तने त यजीद रहमतुल्लाह अलैहि चवंदा हन असा त यजीद जे मथा लानत न करे वजदा जो अल्लाह जे कुरान हुन जे मथो लानत विधी असा हुसैनी आहियूं केर आहियूं गल गल केर हई दिल खोले चो केर हई जेको हुसैनी आ छो तो हुसैन हक जो परचा हुसैन हक जो अलम जेको हुसैनी आ वो तो रोड ते वेही भी चवंदो आ त मां सुणे हुसैन जो गुलाम हा हुसैन मोजो जिंदा हा वो बाजार में भी चवंदो आ वो मिंबर ते भी चवंदो आ वो माण्हुनि में भी चवंदो आ वो जंगल में भी चवंदो आ तन्हाईअ में भी चवंदो आ मस्जिद में भी चवंदो आ मिहराब में भी चवंदो आ छो तो के खबर आ मुजो हुसैन हक आ पर जेको यजीदी आ वो लिखी छुपी चवंदो आ कि तुजो यजीद हक वारो त निकरी आ न मैदान ते खबर पवे न निकरदो क़यामत ताईं न निकरदो यो तुझे मुझे ट्रप खां न यो मुझे सुणे हुसैन जो उहो ट्रपा मुझे दिल पर हुसैन जो उहो ट्रपा जै फरमायो ओ यजीदियो सुञाणो था त मां केर हां कायनात जे अंदर बुधायो त हिन वक्त सुने नबी जो नवासो मां हुसैन का सवा बियो के
अजीज़ाने मानो जेके अल्लाह जे ज़ात ओहे अखड़ियूं दिनियूं जेडी मला मुझे दिल पर हुसैन यो खुतबो दिनो त हुर बीठो त साम्हूं हुआ यकदम अल्लाह हुन जे मेमोरी के सलामत रखियो। ये जी ख्वाब जा झलका टीवी में ॾिसंदा हो न, हमरा वेठो हूंदो पर ख्वाब आडो ईंदा अथसि, ख्वाब आडो ईंदा अथसि। ॾिसंदा हो न ड्रामड़नि जा शौक़ीन सजी हो, इन करे ड्रामे जो मिसाल थो ॾियां। जीअं उन जे आडो झटका ईंदा आहिनि, मुंहिंजो हुसैन खुतबो ॾेई रहियो आहे, उन हुर खे अमड़ जूं यादूं अची रहियूं हन त मुंहिंजा बचड़ा कॾहिं बि उञारल काफ़िले खे सोढ़ो न कजां। जेकॾहिं को पाणी घुरी वठई उन उञारे खे पाणी ज़रूर ॾिजां, छो त तूं पाणीअ जे एवज़ी